दुर्गा चालीसा में कहिड़े भी भगवान जो नेम सां उनकी पूजा पाठ करो। गुरु चवनि था तुझा अगर नेम सां पंहिंजे घर में कोई भी पूजा पाठ शुरू कर ऐं तूं जेको किताब आहे सम्झो सुखमनी जो किताब आहे उनखे हिकु रुमाल में रख ऐं रोज़ उन रुमाल खे जॾहिं तूं सुखमनी पढ़ी वठी उन रुमाल के आलो करे पंहिंजे ज़ाल जे शरीर खे लॻाए उनजे सम्झो निरन ते लॻाए उनखे डेली ऐं पोइ रोज़ रुमाल तूं धोई करे चेंज कर त तुंहिंजी ज़ाल 40 ॾींहंनि में ठीक थी वेंदी। बराबरि उन भॻत ईअं कयो, भॻती कंदो हो पर नेम सां न कंदो हो। जिते उनखे ऑर्डर मिलंदा हुआ, प्रोग्राम मिलंदा हुआ उते वञी करे भॻत करे ईंदो हो, भॼन वग़ैरह ॻाईंदो, सत्संग कंदो, पर घर में कुझु नित्य नेम न हुयुसि। त गुरु सम्झाइनि था भई तूं नित्य नेम कर त तोखे तुंहिंजी पीड़ा जेका आहे उहा लही वञे। त असां इन कथा मां इहो ई था सिखूं भई असांखे घर में बि जेको टाइम मिले असांखे भॻती खे ॾियणु खपे, नाम सिमरन खे ॾियणु खपे। त सभई मिली करे छा चवंदासीं? बदलो माथो साल गायो Thank you.